13 कंबरकोट मुगेरी खां मोहम्मद इस्माइल मुगेरी। सही जवाब असांखे परखे उमाणियो आहे। ॻोठ सोबदार चांडी खां मोहम्मद इसाक चांडियो। ॻोठ रुहल खान जाफ़री खां अब्दुल गफ़ार जाफ़री। उडेरालाल स्टेशन खां अरशद हुसैन हकड़ो। ॻोठ पेरोज़ खान थईम खां अली मोहम्मद थईम। मिठी तरपारकर खां फरज़ाना कौसर बलोच। ॻोठ सैफल खान छुटे खां शाद अब्दुल शकूर छुटो। सही जवाब असांखे परखे उमाणियो आहे। ॻोठ मोहम्मद बचल महर खां ग़ुलाम मुस्तफ़ा महर। खिपरे खां अब्दुल जलील लगारी। सागे माग खां आजिज़ खोखर। ॻोठ अहमद खान मरी खां राशिद अनीस ख़ास खेली। शहदादपुर खां अल्लाह बचायो सोलंगी। ॻोठ मौलवी ख़ैर मोहम्मद अहमदाणी खां एहसानुल्लाह लगारी। नौशरे फिरोज़ खां मीर हसन महर। सागे माग खां आजिज़ गुल हसन महर। ॻोठ हाजी ख़ैर मोहम्मद खोखर खां इमाम बख्श खोखर। ॻोठ जान मोहम्मद लाशारी खां मोहम्मद इस्माइल लाशारी। ॻोठ फ़कीर गुल मोहम्मद इसबाणी खां नास नज़र अली इसबाणी। टंडे मोहम्मद खान खां वफ़ा मक़बूल अहमद बुरड़ो। दरगाह बिटशाह खां ग़ुलाम सरवर थहीम ऐं सागे माग खां मज़ार खान फराश। ॻोठ संजर खान लाशारी खां शमसुद्दीन लाशारी। ॻोठ हाजी फ़तेह अली शर खां हाजी न्याज़ अली शर। ॻोठ रसूलपुर खां वफ़ा हुसैन अली शर। ॻोठ गामन शर खां मुमताज़ तबसुम शर। दरगाह जोग शरीफ़ खां अब्दुल हुसैन जिसकाणी। ॻोठ सुवारे खान जत खां पोड़ो खान जत। सांगड़ खां लाल खान ख़ास खेली। ॻोठ शहबाज़ सींदड़े खां मुनीर अहमद सींदड़ो। नौशरे फिरोज़ खां शाह मोहम्मद डाहिरी। सामिन हिननि नालनि मां कुणो अॼु असां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे सीनियर प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जुणेजे साहब खां कढायोसीं। जंहिं महिरबान साथी जो कुणो निकितो उहो ख़ुशि नसीब साथी आहे। जी हा, उहो ख़ुशि नसीब साथी आहे। ॻोठ पेरोज़ थईम खां अली मोहम्मद थईम। मोहतरम अली मोहम्मद थईम साहब, तव्हांखे असांजे तरफ़ां ऐं पुछनि से पसंदि जे समूरे सथ पारां कुणे निकिरण ते मुबारकूं क़बूल पवनि। अव्हांखे बि गुज़ारिश कंदासीं त अव्हां पंहिंजो मुख़्तसिर तारुफ़ ऐं बिटाई ॻोठ रहमतुल्लाह अलैह जा के बि 5 कलाम या आरफाना कलाम असां ॾे जल्द खां जल्द लिखी उमाणियो त जीअं ईंदड़ प्रोग्राम में शामिलु करे सघूं। सामिन गुज़िरियल प्रोग्राम में कुणे ज़रिए मुंतख़िब थियल साथी हो ॻोठ बहादुर जलबाणी जो मोहतरम मंज़ूर अहमद जलबाणी पाण कुर्ब करे पंहिंजो तारुफ़ उमाणियो अथनि। उहो प्रोग्राम में शामिलु कंदासीं। उनखां पहिरीं अचो त मंज़ूर अहमद जलबाणी साहब जी पसंदि जो पहिरियों कलाम ॿुधूं। बली घणा ताल कजन दिल भी डिजे हिकड़े खे तोड़े सब सधू कन ओ से चिलविला चजल जके दर दर लोन दोस्ती ओ म्या ओ जादू लावम जी में जादू लागम जी में जादू लागम जी में मुखे अदू भेनर अजड़े यार हो जादू लागम जी में उभरो ॾींहुं दुखल जो उभरियो ॾींहुं दुखल जो उभरियो ॾींहुं दुख
दुखल जो ओ सुरन संदोस जीव जान ओ जादू लागम जी में जादू लागम जी में जादू लागम जी में मुखे अतूं भेनरू अजोड़े यारू जादू लागम जी में सिकंदे थियड़ मिसाल तो सिकन लाथी सुपरी अची हूं दहमल चे करे भलायूं भाल ही मुल्क मॾियूं सभु माल हूंदसि रसूदो सदके कर औखो पंध पहाड़ जो औखो पंध पहाड़ जो तेरे कदी पुजवो यार जादू लागम जी में जादू लागम जी में मुखे अदूं भेनरू अजोड़े यारू जादू लागम जी में जादू लागम जी में जादू लागम जी में पखा पखन सामड़ा पखा पखन सामड़ा और बची रदवो यार जादू लागम जी में जादू लागम जी में मुखे अदूं भेनरू अजोड़े जादू जादू लागम जी में जादू लागम जी में अदियूं शाह लतीफ चे मुर्शिद घोट लतीफ चे गोली नहीं गदवो यार जादू लागम जी में ओ जादू लागम जी में अदूं भेनरू अजोड़े यार जादू लागम जी में जादू लागम जी में जादू लागम जी में मुखे अदूं भेनरू ऐं सामीन हाणे नोट करे वठो ईंदड़ प्रोग्राम लाइ नवां सवाल। सवाल नंबर पहिरियों आहे मकालो। जी हाँ, मकालो खाज जिनी जो खिखियूं ही कहिड़े अदीब जो तहरीर थियल आहे। जी हाँ, मकालो खाज जिनी जो खिखियूं कहिड़े अदीब जो तहरीर थियल आहे। अव्हांखे उन अदीब जो नालो ॿुधाइणो आहे। सवाल नंबर ॿियो आहे साईं मुंहिंजो नालो हाजी अली आहे। साईं मुंहिंजो नालो हाजी अली आहे ही तारीफ़ी जुमिलो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जन खे कंहिं चयो। सवाल नंबर टियों ऐं आख़िरी आहे ॿिनि जुल्दनि ते मुश्तमिल किताब
ॿिनि जुल्दनि ते मुश्तमिल किताबु 1890 ईस्वी में शाया थियो, जंहिंखे पहिरीं सिंधी अंग्रेज़ी लतीफ़ी लुग़त सॾियो वञे थो। अव्हांखे उन किताब ऐं मौक़िफ़ जो नालो ॿुधाइणो आहे। हिकु दफ़ो वरी तव्हांखे सुवाल जो वरजायूं था। ॿिनि जुल्दनि ते मुश्तमिल किताबु 1890 ईस्वी में शाया थियो, जंहिंखे पहिरीं सिंधी अंग्रेज़ी लतीफ़ी लुग़त सॾियो वञे थो। अव्हांखे उन किताब ऐं मौक़िफ़ जो नालो ॿुधाइणो आहे। उमेदु तव्हां महिरबानी सवाल नोट करे वरिता हूंदा। नाहिन कया त का ॻाल्हि कान्हे, हिकु दफ़ो वरी प्रोग्राम में नोट कराईंदासीं। आतण वञारी सरतियूं, आतण वञारी सरतियूं, दर को चयो मुंहिंजो ना करे। हथ करायूं आङिरियूं, हथ करायूं आङिरियूं, सभु मरोड़े भञारी सरतियूं, सभु मरोड़े भञारी सरतियूं, दर को चयो मुंहिंजो ना करे, दर को चयो मुंहिंजो ना करे। आऊं कीअं आतण वञारी सरतियूं, आऊं कीअं आतण वञारी सरतियूं, दर को चयो मुंहिंजो ना करे, दर को चयो मुंहिंजो ना करे। अला आऊं कीअं आतण जोड़ियूं उड़ायूं, जेॾियनि सरीतनि जोड़ियूं उड़ायूं, आऊं पई पूरियूं पिञारी सरतियूं, आऊं पई पूरियूं पिञारी सरतियूं, दर को चयो मुंहिंजो ना करे, दर को चयो मुंहिंजो ना करे। आऊं कीअं आतण वञारी सरतियूं, आऊं कीअं आतण वञारी सरतियूं, दर को चयो मुंहिंजो ना करे, दर को चयो मुंहिंजो ना करे। अला आऊं कीअं आतण चली चए साह सदाई, सिक चली चए साह सदाई, आसरो आए मां अंजारी सरतियूं, आसरो आए मां अंजारी सरतियूं, दर को चयो मुंहिंजो ना करे, दर को चयो मुंहिंजो ना करे। आऊं कीअं आतण वञारी सरतियूं, आऊं कीअं आतण वञारी सरतियूं, दर को चयो मुंहिंजो ना करे, दर को चयो मुंहिंजो ना करे। अला आऊं कीअं आतण सामिन हिकु दफ़ो ॿीहर सवाल ईंदड़ प्रोग्राम लाइ नोट करे वठो। सवाल नंबर पहिरियों आहे, मकालो खाज जिनी जो खिखियूं कहिड़े अदीब जो तहरीर थियल आहे। अव्हांखे उन अदीब जो नालो ॿुधाइणो आहे। सवाल नंबर ॿियो आहे, साईं मुंहिंजो नालो हाजी अली आहे। ही तारुफ़ी जुमिलो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जन खे कंहिं चयो? सवाल नंबर टियों ऐं आख़िरी आहे, ॿिनि जुल्दनि ते मुश्तमिल किताबु 1890 ईस्वी में शाया थियो, जंहिंखे पहिरीं सिंधी अंग्रेज़ी लतीफ़ी लुग़त सॾियो वञे थो।
जीअं पहिरीं सिंधी अंग्रेज़ी लतीफ़ी लुग़त सॼो वञे थो। अव्हांखे उन किताब ऐं मौक़िक़ जो नालो ॿुधाइणो आहे। असां बिन हाणे तारुफ़ प्रोग्राम में शामिल रखंदासीं। हुन दोस्त पंहिंजे तारुफ़ जी शुरूआत बिटाई ॻोठ रहमतुल्लाह अलैह जिन जैन बलारे बैत सां कई आहे। पुछनि से पसंदि जॾहिं तॾहिं पिरी खे ॾोरींदियूं ॾिसनि अङण अजीबनि जा। जीअं त मुंहिंजो वालिद साहबु फ़क़ीर मोहम्मद अशरफ जलबाणी 25 सालनि खां रेडियो जा प्रोग्राम ॿुधी रहियो आहे। बाबा साईं जी सोबत ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद खां नशर थींदड़ प्रोग्रामनि मुंहिंजे सोबत ते काफ़ी असरु विधो। उन करे मूं पाण रेडियो ते लिखणु शुरू कयो। वधीक तारुफ़ कराईंदे लिखनि था, नालो मंज़ूर अहमद, वालिद मोहम्मद अशरफ जलबाणी, उमिरि 35 साल, तइलीम मैट्रिक, विंदर रेडियो तां नशर थींदड़ प्रोग्राम ॿुधणु ऐं उन्हनि में ख़त लिखी हिसो वठणु। पसंदीदा प्रोग्रामनि में लिखियो अथनि पुछनि से पसंदि, लोचीन से लहन, फ़तेह ख़ान जी औताक, अवां जी फरमाइश ऐं सुगंध। पसंदि जा कंपेयर ऐं अनाउंसर सनाउल्ला विस्तड़ो, मोहम्मद मूसा चांडियो, मीर मोहम्मद लंजार, गुलज़ार मरी, अमजद अली हिसबाणी ऐं अब्दुल सत्तार ख़ान। पसंदि जा प्रोड्यूसर रेडियो पाकिस्तान जा सभई प्रोड्यूसर पसंदि अथमि, छो जो सभई पंहिंजी महिनत ऐं लगन सां बहितरीनु प्रोग्राम पेश करे रहिया आहिनि।